अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सीरिया मेरान टीवी न्यूज़ आया सायरा ज़मीर। सबका पेरी एक नज़र खास खबरों ते। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी नैब चेयरमैन का इस्तीफ़ा जो मुतालबो करे छड़ियो। सईद गनी चयो आहे त नैब चेयरमैन सिलेक्टेड हुकूमत हथां ब्लैकमेल थी रहियो आहे। नैब चेयरमैन अख्तियारनि जो ग़लत इस्तेमाल करे पियो। हलीम आदिल शेख की गिरफ्तारी की गाल करण ते नेब आपे मां निकरी वही है। भले नेब मुखे घुराए डिजण वारो न आहियां। क़ौमी सलामती कमेटी जो अफगानिस्तान मालारियल कश्मीर ऐं ख़िते जी सूरत हाल ते 8 कलाक इजलास। फौजी क़यादत जी ब्रीफिंग। पार्लियामानी ऐं सियासी क़यादत तरफ़ां इत्मीनान जो इज़हार। DGISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद ब्रीफिंग ॾिनी। DGISI चयो त पाकिस्तान अफगानिस्तान में अवामी हुकूमत जी आजियां कंदो। पाकिस्तान की सरजमीन अफगानिस्तान में जारी छिकताण में इस्तेमाल न पई थे। उम्मीद है तो अफगानिस्तान की सरजमीन पाकिस्तान ला इस्तेमाल न थींदी। वफाकी वजीर फवाद चौधरी चयो है तो क़ौमी सलामती के इजलास में तफसील से गाल बोल थी। को भी इख्तिलाफ सामू न आयो। आर्मी चीफ ऐं DGISI ध्यान से गालियों ॿुधियूं। अफगानिस्तान ऐं ॿियनि मामलनि ते पूरी सियासी क़यादत जो मौक़िफ़ सामू आयो। वफाकी वजीर शेख रशीद चयो है तो समूरन जमायतुनि जेके तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि उहे मुल्क लाइ ॾिनियूं आहिनि। क़ौमी सलामती के मामले ते अपोज़िशन ऐं हुक्मरान पार्टी एक पेज ते आहिनि। समूरियन जमायतुनि चयो है तो क़ौमी सलामती के मामले ते पाक फौज सां गॾु आहियूं। मुल्क में कोरोना वायरस सबब वधीक 24 ॼणा फोत थी विया। 24 कलाकनि दौरान 1277 नवां केस आहे। NCOC मूजिब 46,941 टेस्टूं कयूं हुयूं। कोरोना केस मुस्बत अचण की शरह 2.72% रही। इस्लाम कोर्ट में थरकोल ब्लॉक 2 में सिक्योरिटी गार्डन के मुबैना तशद्दुद में फोत थियल पोरिया दोदे भील के मार्सन ऐं PP अगवाणनि में ॻाल्हियूं कामयाब। मार्सन ऐं शहरियनि 20 कलाकनि खां पोइ बाईपास ते आयल धरणो ख़त्म करे छॾियो। MNA महेश मलाणे, MPA फ़कीर शेर मोहम्मद बिलालाणी ऐं इंजीनियर ज्ञानचंद तरफ़ां जवाबदार गिरफ्तार कराइण की खातरी। 4 जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल। का भी गिरफ्तारी अमल में न आई। मार्सन जवाबदार गिरफ्तार न करण की सूरत में ॿीहर धरणे जो चिताव ॾेई छॾियो। घोटकी वेझो ॻोठ आंदल सुंदराणी में घर मां चोरी की कोशिश। घर भाती सुजाग थियण ते हथियार बंदनि की फायरिंग। घर धणी अब्दुल लतीफ़ सुंदराणी मारिजी वियो।